मतलब तो जानू झूने के धक्कानी जोरे विधवा ये बे मुंह समझते पास राजू भजी पई हूं पर मौत कोन पूछता है लेने एड़ा बदरू है निर्जा मानू डाइन मरदा उहे बेंजे लाए कुदरत जो बचल अजाब हुंदा थई हानी धक्को एड़ो खाधो थस मन को सुधरे आयो ना मिस्किन मलंग जी न्याणी जी का गाल विसरी वनेस मुखे ते कोन थो लगे उस्ता हलण त झूनो जानू इने हथ ता लहे पर हींअर हलण जहिड़ो बि कोन्हे हाणे त हे मलंग वारा 10-15 ॾींहं त सुख जो साहु खणंदा उस्ता हलण ये फिटल आफतूं गरीबन खे सदाई चोटियल रहंदी थई पाण सूर खाईंदा ॿियनि खे सूर ॾींदा एढ़नि जी विंदर थई ॿुधा चई सच थो इहो झूनो जज़्बाती अल्लाह कॾहिं सुधरंदो आस्ते आस्ते सूर थोटे आस्ते टाकोर कर दिया अब्बा मुंजी गाल मन डॉक्टर के घुराए ऐं सुई हणाए त सूर भॼे इहो त अल्लाह जो शुक्र आहे जो बा न भगिया रुगो थोड़ी ज़रब आई आ तोखे केड़ी खबर तू माच करे टाकोर कर ये डॉक्टर कुछ जाने नहीं कोन था दिमाग के पानी छुट्टी पकी रोकिया तो किया तो कुछ था अजाए वारू बरु सुयो हानी मानन के बीमार करे चले मां सजी उम्र नन डॉक्टर जी दवा खादिया न खाइंदो अपा जी छुट्टी पकी करदो था अब्बा धक घणो लगी वयो अथई किथे का पासरी न भजी पई हो जाई तू फोटू कढराए डॉक्टर वाड़े के देखार दवा वठ तू मत कर चरी ये अक्का जा पन से के बदातम इन में ठीक थी वंदो से हां पर अब्बा मुखे तो तुंजो हाल दिसी रोइण तो अचे अल्लाह यो सब न निभागे बताए जे करे छो आ उन मुखे केरायो हाने तो उन खां प्लान ओ फट मारी दो अब्बा अदो बतायो तो तोखे इते खणी आयो होयो हुन बेचारे जो केड़ो डो सजो डो न जो उन टोकू करे तो मुके ट्रपो जा रे आए न ट्रपो जा न चपी जी पा अब्बा तू भी खणी विचारी हां न करे हुन जे चवण ते एड़ो कम अजायो धक खाई गशती वई केर तो थे तो मां गशती हो यो तो मुमड़ी मक्कम पे के मैं यो इन करे जो दिशा ते केड़ा दुश्मन पुछता जन ए केड़ा दोस्त वरी नुकदा कर अल्लाह अब्बा हिते त अदो बतायो ऐं अदो जुमो तो के हथन में खणी आया होया अरे याद उन ते सवाई पे के में तमड़े छापसी मिले वो चाक पुछा इन बताए इन मलंग मर्दूद के दिसा तो बंदूक ठाराए इन बताए इन मलंग मर्दूद के न मारिया ते चेजा ओ छोथी करी कतला माए छोथी करी कतला मानू असा के मेहणा दींदा की न छदींदा मेहणा दींदा वाड़े मलंग तू तो वडो फनकार लगो पियो ही अना बचार कलाम ब्या गाए करे टेटी यार खंबे खणी दस बा अजेड़ो आवाज में मिठाजी कोन थस निड़ी सुकल दबा न त काए कांग केराया अरे निड़ी हाल ही करण वाली शय होचे त का मस्ती करियो ना पर यार पैसे जड़ी शय में कुटल आयूं जेके कुत्तो भी न खाए पर मानू न जो वडो मोहताज आ फिक्र न कर मलंग अज तो के बागुल जो सिजावली थरो प्यार गो घोड़ा यार होजन त तो जड़ा भलायो किथे आ आबे हयात असा अजी माल घुरायो पूरी 10 थेलियूं सोना अंदरा उथी माल खणिया अरे पाए के कुर्ब करे बोतल डी दई जजो अकेले सिर बोतल पींदे अरे असा टी न पी जया ए तो बोतल आ वाड़े मलंगवा सजी बोतल पियंदो वरी जे मथा वज़म पियंदो पो तो हूं तो उभते छदी ने गाल के उभते शेर करण लाए त ही किमाम करियो था अज ठारे जजी वाह 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 वाह
अरे मलंग कच्चो थई कच्चो मुझे ध्यान कर। अरे बस कर ध्यान कर। मज़ो अची वियो। मानी पेट भरे खाधम। अमर जे हथन जी मानीअ में एॾो मज़ो आहे, सुभाणे ठरी थो पए बाबा। रिज़्क़ रोज़ी अलाह सिंह जे वस में आहे। पर मिठी हिकड़ी शइ अम्मा जे वस में बथई। कहिड़ी शइ अदा बताया? खपेस त मानी पचाए, खपेस त भतुर दे। अब्बा छोकरीअ सोढीअ जे जान छॾाइण जे लाइ तूं कुझु सोच। ॾाढो परेशान आहे। अम्मा मां वीचारियो आहे सुभाणे मां में फतूअ सां सलाह करियां थो। कहिड़ी सलाह? मां में फतूअ जो पुटु अशरफ आहे न, वो शहर में कंहिं कारखाने में कमाए थो, सुखियो संजो आहे। अब्बा त पोइ जेसि ताईं इहो पोढ़ो जानू खट जे हवाले आहे न, तेसि ताईं अधी सोढीअ जी ऐं अशरफ जी शादी कराए छॾिजे। असुल झेड़े जी पाड़ ई पटे छॾिजे, ॿेड़ी ॿोड़े छॾिजेसि। वाह जी ॻाल्हि कई अथई। अब्बा पोइ सुभाणे मां बि तोसां गॾु हलंदसि अदे फतूअ जन जे घर। इहो हथ जो नांग ईअं ई मरंदो। संभाले मलंग छा पियो जी? लगे ठरे में लहरी। हाँ भाई कर डिस कर जड़ा खाना हे जेके 4 लाश रसीदो ना एक कच्चो ठरो पी ऐं पोइ मुआ थई। सूबेदार साहब मीर मलंग में अञा कुछ साह हो, उन्हें के अस्पताल खणाए मोकलियो। हाँ वो शायद बची वियो। मीराणे जानू त ॾाढा ॾुखिया मरदा, पर सूबेदार साहब हीअ त वेधन। सूबेदार साहब कार्रवाई त ठरे ठहण वारनि जे खिलाफ हुअण घुर्जे। इन ज़हर केतिरा माण्हू मारिया आहिनि। ही मवारी पाण खे मतारो समझी मोखे वारा मट था पियनि, पर ही बि को माण्हू आहे। हाणे न उहा मोखी आहे न मतारा। अड़े यार हया कयो। अड़े निठरे में यूरिया भाण जूं गोरियूं मिलाए माण्हुनि खे न मारियो। पर यार मवाली अहिड़ी शइ वापरनि छो था? इन्हनि ज़ालमनि खे हाणे न छॾींदासीं। इन्हनि जे खिलाफ सख्त कदम खणबो। घोड़ाड़े ये रिढ खट त छो वेठी आ? अड़ी छोरी ए रिढ न अब्बू आ, रिढ न मुने वेठो। अरे छड़ियो छाते जी दंद ठीक कियो। ॾिसो न त बुखार थियो आहे, हुन जो इलाज पियो कयां। बुखार जो इलाज ईअं ई थींदो आहे। पर ॾाढा ही कहिड़ो इलाज आ जेको माण्हू खे रिढ करे छॾे? अब्बा उते घुम फिर मानी वानी खा का इने तो कोन ठीक थींदे। मिठी सही थी चवे। अब्बा मच्छरन जो बुखार पंहिंजे मुद्द ते छॾींदो आ। हाँ दादा अॼु ॻोठ में वॾो हानियो थियो आ। दानो हा दानो त बदन तो थे शादीअ में। हानियो थी चवां दादा, हानियो थियो आ। हानियो अल्लाह खैर करे। वरी कहिड़ो हानियो थियो आ? ओ अम्मा खुदा पंहिंजे ॻाल्हियुनि खे पाण थो ॼाणे। इन्हनि वीचारनि जो लिखियो ई ईअं हो। वरी बि पिणे त बची वियो न। मासी बाबू भी अलाए बची अलाए न। हे करे त बची वियो। मलंग मौत खे बल मारे वियो, पर अदी मरे या बचे तो लाइ इहो पोढ़ो कहिड़े कम जो? जीअरो बि मोलनि जहिड़ो। दादा अब मूले वरी भी ॾढा। वाह जो ॾढा न मुअन गॾु न जीअरनि। अमड़े उथ तमामे फतूअ जे घर हलूं। ओ अपा ॻोठ में 4 माण्हू मरी विया आहिनि। हाणे अहिड़े मौके ते संगा बंदीअ जी ॻाल्हि कीअं कबी? अमड़ी जीअरनि जो जहान थई। हिते मरण सां कंहिंजा न कम बीहंदा न जमण सां। हल त इहो कम करियूं। मीरण मलंग जा इहे अफ़ाल ऐं पोढ़े जानू जो हथ कंडा कढणा पवंदा।
तो पे चयो त इन अधे फतवरी हलो पर होता आज दे मामा फतू दे। अदी आमी खुश आई ना? आओ अदा खुश आया हला जाए सा मामा फतने असा पाण में फैसलो कयो। केड़ो अबा? अदा मां वडी सजी आया तहां सभिनी खे त इन्हे मलंग मीरण जे ऐं जानूअ जे अफ़ालन जी ख़बर आहे। इन्हे करे अदा बतायो ऐं मां चङाईअ जो कम करण था चाहियां। हा मामा मीरण मलंग जी न्याणी सोडी आ न ता पंहिंजे पुट अशरफ जे लाइ वठो। बाक़ी अशरफ खे ऐं अदी सारा खे मञाइण मोचो कम आहे। अदी थोड़न लफ्ज़न में केडो वडो कम कयो था। अदी ये जे थी पवे न तो मुखे को एतराज कोन्हे। छोकरी सोहणी भी आहे गॾिजी उन्हे जो भी काथे बिलो कंदासी न त इहो मो जानू वरी काथे बे हंध को हंदुसे। उन लाइ बि सोचे छॾियो अथमि मुंहिंजो कमाए सच जी डोर खे गंढण छिनण मूर न सिखियासूं। हाओ ता फतू बेटाई घोट फरमायो आ त हलो हलो कोरे नाजुक जिनी जो नी गंढे ने सारो दी छिनण मूर न सिखिया। बराबर अदी वाह बेटा धणी वाह। अबा बताया उत त पाण हलूं हाली अशरफ सां फोन ते ॻाल्हायूं। अचो मामा ठीक है अदी? हाँ हाँ अदा अल्लाह सुनाई। हाँ बा मु वताए तुझी मां ऐं अदी आमी यो फैसलो कयो आहे बाबा। शाबस ते पुट शाबस ते अल्लाह वडी हयाती दींदी मौला खुश कंदी अल्लाह तुझा भाग भला कंदो पुट। हाँ बा अचे ही वताए सा गाला। अरे बाबा अपा सिधो न कर माफ कजे। हेलो अशरफ खुश आई मामे फतुओ तो सा हवालो कयो तोखे शाबस हुजे तू असा सभिनी जी इज्जत रखी खुदा तोखे खुश कंदो बा। को कॾहिं थो अची अरे न का धूमधाम न कबी बा मुसलमानी आसानी खारकू विराहे बमाणू गॾु करे निकाह कबो बस। ठीक आ सदाई खुशियूं दे अबा। मुबारक हुजे नहीं बताया बाबा मुझे दिल वटा कम छो। खैर मुबारकू मामा तोखे मुबारकू जनी हतो यार लख लख मुबारकू तो त सही बई जान कटिया। खैर मुबारक हलो खैर मुबारक पर यार इहो कम सजो वताए कयो आहे। मुबारक जो हक़दार इहो वतायो है। हाँ न अब नित नेक त मंजिल आसान। हाणे तारीख़ बि ॿुधाए। अशरफ सुभाणे छॾे परीं अचे तो उन खां अॻियो ॾींहुं थींदो खमीस। ख़ासि ॾींहुं खमीस जो पूजा वेठी पीर। मतलब त हाणो की खमीस ते अशरफ जो निकाह मलंग जे न्याणी सोडीअ सां थींदो। हाँ कॾो रब रहीम करीम। भला बताया ॿुध त सही जानू वारी छोकरी सोहणीअ लाइ केड़ो घोट ॻोल्हियो अथई? यो मामे दोदियारो पुट भले ॾिनो। छा? हाउ पर दोदो मञी मामो दोदो केॾा वेंदो उन खे भले ॾिने खे मञाइण मुंहिंजो कम आहे। अलाह कंदो इहो कम बि थी वेंदो। इहो कम न थींदो आहे। अरे केर थींदो आहे वतायो अहिड़ा फैसला करारो रत जा दरिया वहाए छॾी तो जाएली रे अबारी लगे तो बाह वई मुआ रोल हरू भरू अबे के अचे या गाल बुधाई बा बनाई हाणे वनी कुंभार के वठिया बा जोड़ायो। मुखे कहिड़ी ख़बर चयो झूनू आपे मां निकिरी वेंदो। खैर हाणे तू हिनखे पाणी छटकारीस। सुरमे वारी सराय सां ॾंद भञी होश में आणीस चेसी आऊं कुंभर खे वठी थो अचां। हा मामा फतुए ज़ुल्म त ॾिसो मां ॾिस वॾे नाथे जी होता कते
उते छा ॾिसां त नाथो खाने सूबेदार ॼाणो पाण में शराब पिया कनि। मूं चयोमान त इन शराब जे नशे में 4 माण्हू मरी विया आहिनि। तव्हांखे हया ई कोन थो थिए? साॻो कमु पाण पिया करियो। न पोइ तुंहिंजे चवण खां पोइ सूबेदार ऐं नाथे खान कहिड़ो जवाबु ॾिनो? सूबेदार मूंखे अहिड़ी दॿाए पियो, चए पियो तव्हां हल न त हण तो साईं काठ में। मूं चयोमान त काठ में हण जहिड़ा त तव्हां आहियो, इन नशे जे करे उते घरनि में कोराम, तव्हां हिते हयाशन में पूरा आहियो। अबा वताया तुझे इन चवण सां सूबेदार ऐं वॾेरो कावड़िया हूंदा, छॾे ॾे वञी खॾ में पवनि। अल्लाह पहुचंदो अड़नि खे बाबा। न मामा, या हरू भरू भोतार की कामोर की कान हलंदी। न भोतारनि खे वोट मिलंदा, न कामोरनि खे नोट मिलंदा। ये ठरे जूं भठियूं बंदि थींदियूं, असीं बंदि कराईंदासीं, असीं सभु। बताया तुझी ने मर्दानगी ऐं हिम्मत खे ॾिसी हिन ॻोठ जो बच्चो बच्चो वतायो बणबो। सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ चवंदो। वाकई वताया वाकई। अरे शींहं जहिड़ी दिलि अथई इहो, चङनि भलनि जा ॿिया पियो गजी। अरे वाह, इंसान है, रब जो बंदो आहियां। पेट सांढण ऐं हराम खाइण वारनि जा वण वॼाइण मुंहिंजो फर्ज़ आहे। तंहिं करे वॾेरे कामोरे खे चवां थो त ज़िंदगी खे ज़िंदगी सम्झो, इंसान खे इंसान सम्झो, उन्हनि जी हिमायत ऐं ख़िदमत करियो, हरू भरू माण्हुनि जी ॿेड़ी न ॿोड़ियो। पर वताया तुझी इहा ॻाल्हि वॾेरे ऐं कामोरे खे सम्झ में ईंदी? वॾेरी नाथी खाने सूबेदार जाड़े खे ज़मीर मलामत कई, चवनि पिया त हाणे इहे जेके शराब जूं भठियूं आहिनि ऐं नशे जा आॾा आहिनि, इहे ख़तमु कराइबा। अल्लाह ईअं ई करो। मलंग धक झले बची वई। नहीं हयाती मुबारक हुजे। शुक्र आहे रब जो बची वियासीं। भला कर ख़बर वरी ठरो पीअंदे? मुंहिंजी तौबा, मुंहिंजी ज़ारी, मूं सभु नशा पता छॾे, सभु रोलड़ा छॾे, तौबा ज़ारी करे हाणे पंहिंजा बच्चा पालींदी। मलंग भला ॿी ख़बर ॿुधी अथई? कहिड़ी ख़बर? तुंहिंजी धीउ सोढीअ जो संग वताए फतूअ जे पुट अशरफ सां करे छॾियो आहे, पर इहो निकाह आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं वताए खे नेकीअ जो अजर ॾे। अबा मूंखे भला पाक नई ज़िंदगी ॾेई, शायदि इन करे मोकिलियो आहे त न्याणी जे मथे ते वञी हथ रखां। वाड़े वताया वाह, शल ख़ुशि होजी। न्याणियुनि खे बेजोड़ शादियुनि खां बचाए असुल सवाब खटींदो रहे।